कानून लागू कंदड़ एहलकारनि पारां खंबे गुम कयल जामशोरो जे ॻोठ अब्दुल्ला चावड़ा जे रवासी एहसान अली तीवणू जी बाज़ियाबी लाइ संदसि भाउ इरफान अली तीवणू पंहिंजे घर भातियुनि समेत हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते हिननि ॿुधायो त एहसान अली 9हीं क्लास में पढ़ंदड़ आहे, जेको घर जे साम्हूं वाटर सप्लाई जी टांकीअ ते दोस्तनि सां गॾु वेठल हो त खेसि ॿिनि गाॾियुनि में सवार कानून लागू कंदड़ एहलकार खंबे खणी विया आहिनि। हिननि चयो त संदसि भाउ सां गॾु एहलकार उन जे दोस्तनि जावेद छोरो ऐं एजाज थईम खे बि गाॾीअ में विहारे खणी विया। हिननि ॿुधायो त संदसि भाउ ऐं उन जे दोस्तनि जो कंहिं बि तंज़ीम या सियासी पार्टीअ सां को बि तालुक न आहे। ख़बर नाहे त खेनि कहिड़े ॾोह में खंबियो वियो आहे। हिननि ॿुधायो त हिननि अहिड़े वाक़िए बाबति जामशोरो थाणे तां पुछा ॻाछा कई, पर खेनि उतां का मालूमात न मिली सघी। हिननि आलाकचारनि खे अपील कई त मामले जो नोटिस वठी संदसि खमिजी वियल भाउ ऐं उन जे दोस्तनि खे बाज़ियाब कराए वञे। हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।